खबरुनि में अवां खे भली कार कंदे अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदासीं त बीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बीपी वाहिद जमात आहे जेका समूरनि मसइलनि जो मुक़ाबिलो करे रही आहे। पाण में विढ़ंदा रहंदासीं त मुल्क जा दुश्मन फ़ाइदो खणंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो हो त महांगाई गुरबत बेरोज़गारी में वाध थींदी पई वञे। असां तारीख़ी मुआशी बुरहान मां गुज़री रहिया आहियूं। पीपल्स पार्टी जो नज़रियो ऐं मंशूर खणी पूरे मुल्क में वञी रहियो आहे। अवां खे नाज़रीन अपडेट कंदा हलूं अहम ख़बर खां। बीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जलसे खे ख़िताब कंदे चयो आहे त बीपी वाहिद जमात आहे जेका समूरनि मसइलनि जो मुक़ाबिलो करे रही आहे। पाण में विढ़ंदा रहंदासीं त मुल्क जा दुश्मन फ़ाइदो खणंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो हो त महांगाई गुरबत ऐं बेरोज़गारी में वाध थींदी पई वञे। असां तारीख़ी मुआशी बुरहान मां गुज़री रहिया आहियूं। पीपल्स पार्टी जो नज़रियो ऐं मंशूर खणी पूरे मुल्क में वञी रहियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीपी वाहिद जमात आहे जेका समूरनि मसइलनि जो मुक़ाबिलो करे रही आहे। पाण में विढ़ंदा रहंदासीं त मुल्क जा दुश्मन फ़ाइदो खणंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो हो त महांगाई गुरबत बेरोज़गारी में वाध थींदी पई वञे। असां तारीख़ी मुआशी बुरहान मां गुज़री रहिया आहियूं। पीपल्स पार्टी जो नज़रियो ऐं मंशूर खणी पूरे मुल्क में वञी रहियो आहे।